ॾाढी गर्मी आहे साईं। बाबा इंसान जे सिर ते त सर्दियूं ऐं गर्मियूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। साईं जिन ओचितो ई ओचितो यादि कयो आहे। बाबा मूं त तोखे घणनि ॾींहंनि खां बि यादि कयो, पर थोरा न्यापो ओचितो ई हूंदो आहे। हुकुम थिए। बाबा हुकुम ॾियण वारा ॾींहं गुज़री विया। छो, छा थियो सर? थियण ते त घणो कुझु थियणो आहे, ऐं अञा बि घणो कुझु थींदो। फिलहाल तूं ईअं कर जो मुंहिंजे कराची ऐं कोयटा वारा बंगला निकाल करे छॾ। अव्हांजो मतिलबु आहे त बंगला विकिणी छॾियां? हा बाबा। इहो त ठीकु आहे, पर पोइ अव्हांखे तकलीफ़ थींदी। छा जी तकलीफ़ थींदी? रिहाइश जी, माण्हुनि सां डील करण जी। मूंखे हींअर बि उते रहणी माण्हुनि सां डील करण में तकलीफ़ थींदी। सर, आऊं अव्हांजो मतिलबु सम्झी न सघियुसि। इहो ज़रूरी न आहे त हर ॻाल्हि हर माण्हू सम्झी सघे। तुंहिंजे सम्झण लाइ इहो काफ़ी आहे त मुंहिंजा ॿई बंगला निकाल करे छॾ। मुंहिंजे लाइ घर काफ़ी आहे बाबा। पर साईं, धंधे जो छा थींदो? धंधो ॼाणिया ऐं ॼाणा। तोखे जेको धंधो चए थो उन जो फिक्र कर। ठीकु आहे सर, मगर भला टिकंदे या वेंदे? जेका साईं जिन जी मर्ज़ी। जे चओ त टिकी पवां, चओ त हलियो वञा। इहो त टिकण वारनि ते ऐं वञण वारनि ते छॾियल आहे। टिकण वारा टिकी पवंदा आहिनि ऐं वञण वारा हलिया वेंदा आहिनि। सर ठीकु आहे, पोइ आउं हींअर ई वञा थो, गाॾी साण अथमि। ठीकु आहे, माशाल्लाह। सर, हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई। चओ बाबा। इहे बंगला अंदाज़न केतिरी क़ीमत में विकिणी छॾियां? शफ़ीअ, तोखे ख़बर आहे त क़ीमत जी कथन मूं अॻु कई आहे, न हाणे कंदुसि। मूं त हमेशह हालतुनि ऐं वक़्त जी कथ कई आहे। बाबा, जेतिरा पैसा मिले न ओतिरनि में सौदो करे छॾ। ठीकु आहे सर, ओके। पोइ इजाज़त सर। माशाल्लाह। बिस्मिल्लाह। हुकुम सरकार। तोखे चयो हुउमि त असां इज़त वारा माण्हू आहियूं। जी साईं। ऐं तोखे इहो बि चयो हुउमि त जीअं मां तोखे चवंदुसि तीअं तूं कंदे। जी हा साईं। पोइ साईं, अॻु कॾहिं का तव्हांजी ॻाल्हि ते मुंहुं मोड़ियो हुयोसीं, न वरी हाणे मोड़ींदासीं। तोखे ख़बर आहे त असां जेतिरो पंहिंजे इज़त जो ख़्यालु रखंदा आहियूं ओतिरो ई असां पंजे माण्हुनि जी इज़त जो ख़्यालु रखंदा आहियूं। जी हा साईं। ऐं तोखे इहा बि ख़बर आहे त असां जवान जवान धीअरूं घर में कोन विहारींदा आहियूं। ईअं त सभु कंदा आहिनि सरकार। पर तोखे बि पंहिंजी धीउ उथारणी पवंदी। उथारे छॾींदासीं। किथे ॾिने? न्यापो था करियूं साईं ॻोठ। न न न न न न, मां नथो चाहियां त मुंहिंजे सुखे सताबे मुलाज़िम जी धीउ सुठो घर छॾे दरिया जे कप ते अॾियल कंहिं गंदी झूपड़ी में वक़्तु गुज़ारे। पर साईं, असां में रवाज आहे। पर असां में इहो रवाज न आहे। मां इन सां बदल आहियां त तुंहिंजी धीउ सुठे घर में राज राणी थी वक़्तु गुज़ारे। छा थो सोचीं? सोचींदुसि छा साईं, जीअं हुकुम थींदो तीअं कंदुसि। पर अलाए धुर कहिड़ी आहे साईं। हा, छॾ धुर खे छा कंदे तूं? बस तूं ईअं सम्झ त सुठी धुर आहे। पर साईं, धुर जो नालो तोखे मां वक़्तु अचण ते ॿुधाईंदुसि। तूं रुॻो इहो ॿुधा त हा थो करी या न।
चयमि न सरकार, मुंहिंजी त हा आहे। बस ठीक है, हाणे तू वञ। ऐं ॿुध, जी साईं। इन ॻाल्हि जी खुड़क तुंहिंजे घर जे भातियुनि खां सवा कंहिंखे बि न पवे। न पवंदी साईं, कंहिंखे बि न पवंदी। शाबाश, हाणे तू वञ, भले वञ। अम्मा। जी अम्मा। हिकड़ी गाल समझ में नथी अचे। कहिड़ी गाल समझ में नथी अचे? हाँ, जॾहिं पराए घर में वेठा हुआसीं त मंसूर ईंदो हो, ऐं हाणे जॾहिं संदसि चाचे जे घर में वेठा आहियूं त मंसूर आयो ई कोन। जे मंसूर हिते हुजे हा न त ज़रूर कर अचे हा। अम्मा, मंसूर कॾहिं मोटंदो? वरी साॻी ॻाल्हि। अमन, मूंखे कहिड़ी ख़बर त कॾहिं ईंदो। मर्ज़ीअ जो मालिक आहे, जॾहिं मर्ज़ी पवंदसि त पाण ई ईंदो। शरीफा पुट, तूं हल थोरो ॿिए कमरे में। छा थियो शरीफा पी? हाँ? सेठ सुलेमान तो चवे त पंहिंजी न्याणीअ खे उथारे छॾियो। ठीक त चए थो, हिकिड़े न हिकिड़े ॾींहुं माइटाणा पखा त न्याणियुनि खे छॾणा ई पवंदा आहिनि। ऐं चवे पियो त संग मुंहिंजी मर्ज़ीअ सां थींदो। संग हुनजी मर्ज़ीअ सां थींदो? इहो वरी कीअं? धीउ असांजी संग वारी सेठ सुलेमान जी मर्ज़ीअ ते थींदो? थधी थी शरीफानी मां, थधी थी ॻाल्हि खे सम्झंदी कर। पर ईअं कीअं थींदो? हाकमुनि जा हुकुम आहिनि, पाण ग़रीब छा था करे सघूं। ॾाढे जी लठ खे ॿ मथा। पोइ तो छा जवाब ॾिनुसि? आऊं छा चवंदुसि? हा करे आयो आहियां। हा करे आयो आहे, बाक़ी इहा ख़बर न थिए त संग किथे थो थिए। इहो कोन ॿुधायो अथसि। चवे पियो त सुखे घर में थींदो। सुखे घर में? छा मतलब? अल्लाह जी। शरीफा जा पी, मूंखे लॻे थो त संदसि का मर्ज़ी आहे। सलेमान खान चइबो त ॻाल्हि मञी वियो। कीअं न मञींदो? सेठ सुलेमान सां पाड़ो पियल अथसि। भला ख़ुशीअ सां मञे या दड़के में अची वियो? यार, अहिड़ियूं ॻाल्हियूं केरु ख़ुशी सां मञींदो? घणा माण्हू त सुखियो घर ॾिसी लालच में अची पेरनि में किरियो पवनि। न, मालिक नो लालची माण्हू न आहे, ॾिजी वियो दड़के खां। तोखे ख़बर आहे त डिॼणा माण्हू बेतबारा थींदा आहिनि? किथे ईअं न थिए जो राति जे पेट में टपड़ खणी हवा थी वञे। केॾांहुं वेंदो? वञे त टंगू मञी छॾियांसि। सलेमान खान चइबो त ॻाल्हि मञी वियो। कीअं न मञींदो? सेठ सुलेमान सां पाड़ो पियल अथसि। भला ख़ुशीअ सां मञे या दड़के में अची वियो? यार, अहिड़ियूं ॻाल्हियूं केरु ख़ुशी सां मञींदो? घणा माण्हू त सुखियो घर ॾिसी लालच में अची पेरनि में किरियो पवनि। न, मालिक नो लालची माण्हू न आहे, ॾिजी वियो दड़के खां। तोखे ख़बर आहे त डिॼणा माण्हू बेतबारा थींदा आहिनि?
किथे ईअं न थिए जो राति जे पेट में टपड़ खणी हवा थी वञे। केॾांहुं वेंदो वञे त टंगू मञी छॾियांसि। भला इहो कमु थींदो कॾहिं? बसि हाणे ॾींहुं पार। पोइ भला असां लाइ को कमकार? हा, तोखे ऐन वक़्तु ॿुधाइबो ज़रूरु। ऐन वक़्तु ते यार सलेमान खान ॾाढो ॾिंगो आई, ॾाढो ॾिंगो आई।
बुध शाबाश। अज शाम जो सिज लहण खां पोइ तोखे मुंहिंजे घर अचणो आहे। हाज़िर साईं। ऐं उन खां पोइ पाण ॿिन्ही खे हिकु ॿिए हंधि हलणो आहे। जेका साईं जिन जी मर्ज़ी साईं। उहो कहिड़े हंधि हलणो आहे इहो मां तोखे बाद में ॿुधाईंदुसि। ऐं जीअं मां तोखे चवां तोखे तीअं ई करिणो आहे। जेकॾहिं का अड़ी कई अथई त पोइ तूं त मूंखे सुञाणी थो न। बादशाह आहियो साईं। जेकी साईं जिन हुकुम कंदा उहो ई थींदो साईं। ठीकु आहे तूं भले हल। चङो साईं। बाबा 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 तबीयत ठीक ना है छावाजी? बाबा यो खंगो खुड़को लगो अचे। पोइ डॉक्टर के दिखारे तो? अयो बा मूं त घणो चयोमांसि पर मञे ई नथो। चई त मंसूर मोटी ईंदो पोइ डॉक्टर वटि हलंदासीं। पर मूंखे त लिखियई त मिड़े ख़ैर आहे। भले नानाणे में रहियो पियो। खैर आहे बा मिड़े खैर आहे। तूं हथ मुंहुं धोई अच त पोइ था ॻाल्हियूं कयूं। बचा हथ मुंहुं धोई ॿाहिरि गोली न थी जाए। न बाबा पहिरीं ख़बर चालू कंदासीं। दोस्तनि वटि पोइ वेंदुसि। अच्छा चवांसि। अवश्य तव्हांजी छोकिरी खां पुछी अचो। ठीक हलो बाबा। अम्मा शरीफा बेटा तोखे वडल पीर लॻो कबूल। वालेकुम अस्सलाम। इजाज़त मिली वई। बाबा मौलवी करो बिस्मिल्लाह। ज्यों चवां तीअं तूं चइजांइ। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बाबा वडल लख लख मुबारक हुजनी। खैर मुबारक लाबाज खान खैर मुबारक हूँ। मलक ना थोरो वेझो थी जाई। बिस्मिल्लाह मुबारक हुजनी।
खैर मुबारक हूँ बाबा, खैर मुबारक हूँ। ये थोड़ा सेठ सुलेमान जा लहणा ही कोन मौला तो जाने असांखे तो खरीद करे छड़ियो अथसि। थोड़ा छा जा इहो तो मालिक ॾिने तां ॿाहिरि लाहिणो हो। छा ॻाल्हि आहे? सवेरे आउं तुंहिंजे घर आयुसि त दरवाज़ो बंदि पियो, वरी होॾां शरीफ़ा वारनि जे घर वियसि त उते बि तालो लॻो पियो। ॻाल्हि छा आहे? तूं जवाबु छो नथो ॾीं मूंखे? कहिड़ो जवाबु ॾियां? कहिड़ो जवाबु ॾियां? ईअं सम्झ त किस्मत जी इंजण खे बाहि लॻी वई आहे। पर मामलो छा आहे? ॿुधी छा कंदे? तूं यको नानाणा वटि वञी वेही रही आहीं, पोइ तुंहिंजी ख़बर ई न वरितई। हिते पोयां गाॾियुनि जा दरवाज़ा लॉक थी विया, चाबियूं गाॾियुनि जे अंदर ई रहिजी वयूं। शरीफा जी शादी थी वई। थींदो रहंदो आहे। बस हली वेंदी आहे, मुसाफ़िर रहिजी वेंदा आहिनि, पर मंसूर उहे बि ट्रैफिक हलंदी रहंदी आहे, ट्रैफिक हलंदी रहंदी आहे। दिल वॾी कर, दिल वॾी कर था। वञण वारा विया हलिया, हू पंहिंजा रस्ता वठी हलिया विया, पाण खे बि पंहिंजा रस्ता झलणा आहिनि। हलिया अच्छा, हिम्मत कर, हिम्मत कर, वे थियणी शइ थी वई, हाणे छा कर? सब्र कर, सब्र बाबा।
पूरो थींदो। पर तू लाइ कहिड़े दरिया जा कपर वसाए वेही रहियो आहीं। शाबस हुजनई मंसूर, शाबस हुजनई। बाबा मञोसु तू ॾाढो मुड़सई, ॾाढो डिंगो आहीं, ॾाढो डिंगो आहीं। वरी छा थियो लाविश खान? मूं चयो न सेठ सलेमान, छल न कंहिंजे पोयां पवी। हाणे मुड़सनि जा तर ई कढी छॾी। वरी कंहिंजा तरा? वाह साईं वाह, हमरान सां हेॾी जुठ करे चवी थो त कंहिंजा तरा कढिया अथई। आहीं न ज़ोरावर? हाँ वरी खिली थो? तू ॻाल्हियूं ई खिल जो थो करे लाविश खान। मूं त अञा कयो ई छा आहे? तूं छा कयो आहे? मां छोरीअ खे सोघो कई, छोरे जा लाह पटे छॾी, छोरे जे दोस्तनि यारनि खे बुछड़ो कयो अथई। अञा बि दिलि न ठरी अथई छा? लाविश खान अञा त दिलि ते पाणीअ जा ॿ टे छंडा पिया आहिनि। दिल त अञा देर सां ठरंदी। भला सलेमान भला, तुंहिंजा हे धक। पुट तो मूंखे पुट चयो, तो मूंखे पुट चयो। मूंखां ग़लति ॻाल्हि कई? तो कब ग़लति ॻाल्हि न चई। मुंहिंजी माउ जो मरी वञण खां पोइ तूं पहिरीं औरत आई ते मूंखे पुट चयो। मां पुट आहियां, मां पुट आहियां, मां पुट आहियां, मां पुट आहियां, मां पुट पुट। किथे? केरु पुट? शरीफा, शरीफा। हुनजी त शादी थी वई। शादी थी वई? शादी थी वई या ज़ोरी खणी विया? पुट शरीफा जो निकाह थियो आहे। निकाह ज़ोरी थी सघे थो? चुप छो थी वई? असांजी मर्ज़ीअ सां निकाह थियो आहे पुट। तव्हांजी मर्ज़ी सां थियो आहे या शरीफा जी मर्ज़ी सां थियो आहे? अमा पर तूं आहीं केरु? मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾे। पुट जेका असांजी मर्ज़ी सा असांजी न्याणी जी मर्ज़ी। असांजी मर्ज़ीअ सां हुन मंसूर बाबा छा थो ॾिसी? कमरे खे पियो ॾिसां त कुझु बदिलियल आहे। कुझु न पर घणो कुझु बदिलियल आहे। ॻाल्हि छा आहे? मंसूर बाबा आऊं तोखे शुरू खां वठी इन करे घुराए रहियो आहियां
तो पंहिंजी पहिरीं मुलाक़ात में मूंखे ख़बर पइजी वई हुई त तुंहिंजे पेट में इल्मु आहे ऐं मूं वटि ज़िंदगी जो तजुर्बो। पर तूं हमेशह नटाईंदो रहे। तो शायदि इहो सम्झो त आउं तोखे स्मगलिंग जे धंधे में फासाइण थो घुरां। हाँ, अवाम सही था चओ। पर ईअं न हो त पोइ छा हो? मूं चाहियो थे त पंहिंजे तजुर्बे खे तुंहिंजे इल्म सां परखे ॾिसां त आउं छा करे रहियो आहियां ऐं छा कंदुसि। पर तो मुंहिंजी झोली में सिर्फ़ु हिकिड़ो लफ़्ज़ उछलायो हो त पाण तां पहिरां हटाए छॾ। इहो चई तूं हलियो वएं, वरी न आहे, यादि अथई? हाँ, चङी तरह यादि आहे। मंसूर बाबा मूं पाण तां पहिरां हटाए छॾिया। शेरर खे नौकरीअ मां कढी छॾियमि ऐं कराची कोयटा वारा बंगला विकिणी छॾियमि। पर छो? मंसूर बाबा, मुंहिंजो पीउ हिन शहर जी कॉटन फैक्ट्री में मज़दूरी कंदो हो। तोखे ख़बर आहे त कॉटन फैक्ट्री में जेके कपह जा ज़रा ऐं धूड़ उॾामंदी आहे उहा मज़दूरनि जा फिफड़ खाई छॾींदी आहे। बिल्कुलु ख़बर अथमि। पोइ मुंहिंजे पीउ जा फिफड़ खाॼण लॻा ऐं फैक्ट्री वारनि हुनखे कम खां जवाबु ॾेई छॾियो। हिकु ॾींहुं जॾहिं आउं स्कूल मां मोटियसि त मुंहिंजा ॾींहं पूरा थिया पिया अथई। अॼु मोकिलाया या सुभाणे मोकिलाया। पर पुट मुझे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजांइ। ग़रीबी वॾी लानत अथई पुट, ग़रीबी वॾी लानत अथई। पोइ छा थियो? उन खां पोइ मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो, पर मूं पंहिंजी तालीम जो सिलसिलो जारी रखियो। मुंहिंजी मां पाड़े में मज़दूरी करे मूंखे स्कूल मोकिलींदी रही। पर जॾहिं मैट्रिक ॾियण जा ॾींहं आया त फी न हुअण करे आउं इम्तिहान में न वेही सघियसि। पोइ जितां किथां मूंखे जुमिला ई ॿुधण में आया त ग़रीबी लानत आहे, ग़रीबी लानत आहे। ॻाल्हि हथ में रची वई। पोइ मूं ग़रीबी जी लानत मां चिंद छॾाई। पैसनि जा ढेर लॻी विया, पर दिलि खे जेको सुकून खपंदो हो उहो सुकून न मिलियो। पर माण्हू त चवंदा त जेकॾहिं पैसो आहे त पैसे सां सभु कुझु ख़रीद करे सघिजे थो। मूंखे त एतिरी ख़बर आहे त पैसे सां ख़ौफ़ ख़रीद करे सघिजे थो, अकेला ई ख़रीद करे सघिजे थी, ऐं उजागो ख़रीद करे सघिजे थो। ख़ैर, हिननि ॻाल्हियुनि खे छॾ, तूं ॿुधा तुंहिंजो इल्मु छा थो चवे? रुस्तम ख़ान, पहिरीं ॻाल्हि इहा त आउं आलिम न आहियां। ॿी ॻाल्हि इहा त किताबनि में सिर्फ़ु ख़्वाब था मिलनि। ऐं टीं ॻाल्हि इहा त लिखण वारा कुझु बि लिखनि, ॾाह माण्हू कुझु बि चवनि, पर मुंहिंजो मुख़्तसिर तजुर्बो मूंखे इहो चवे थो त जंहिं तव्हां खे चयो त ग़रीबी वॾी लानत आहे, उन सच चयो आहे। ग़रीबी वाकई वॾी लानत आहे रुस्तम ख़ान। ग़रीबी लानत आहे, लानत आहे रुस्तम ख़ान, ग़रीबी लानत आहे। चाचा खुद को ही न कहो। अचे
ही वठो बिल अथव साम्हूं दरिए वटि वेठल अमरा खे ॾियोसि तेसी मां नुस्ख़ो लिखी छोकिरे खे सम्झाए थो छॾियां। अच्छा पर हिकिड़ो मिंट मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो तव्हांजे वालिद साहब खे फेफड़नि जी कैंसर। जी हाँ बिल्कुलु पक रिपोर्ट्स में अची वियो। डॉक्टर साहब कोई छा थियो डॉक्टर साहब? ॾिसो न तव्हां पढ़ियल लिखियल माण्हू आहियो तव्हांखे ख़बर आहे त कैंसर ख़तमु त नथो थी सघे। अलबत्ता जेकॾहिं तव्हां वटि पैसे जी ताक़त आहे त पोइ लंडन वठी वञोसि हुते ॾींहं थींदो त हयाती जा कुझु ॾींहं वधी पवंदा बाक़ी बीमारी ख़त्म थी नथी सघे। फ़िलहाल ही तव्हां दवाऊं ॾियोसि। पर हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रखो मरीज़ जे कलनि ताईं इहा ॻाल्हि न पहुचे। समझो तो डॉक्टर साहब। ओके अरे ॿुध असां तो कीअं था लॻूं? छा ॻाल्हि आहे? कावड़ू आहिनि छा असांजे? न पोइ भला वणूं नथा? अहिड़ी त का ॻाल्हि न आहे। पोइ कहिड़ी ॻाल्हि आहे? का बि ॻाल्हि न आहे। तूं पंहिंजो पाण खे अलाए छा थी सम्झी? कुझु बि कान थी सम्झां। अड़े असांजे हुस्न ते अधु शहर अकनि छकनि लॻो पिया ॿुधई? हा ॿुधमि। हा ॿुधमि। तुंहिंजा त भाग भला जो असांजे घर आई असांजे न त तो जहिड़ियूं कई। असां ख़ानदानी माण्हू आहियूं ख़ानदानी। जलाल में अची पाणी खे फूकणूं त पाणीअ खे बि बाहि लॻी वञे। डिॼंदी कर असां खां कॾहिं जलाल में न अची वञूं। हींअर वरी कंहिंखे खुटीअ खां जो असांजा दर पियो खुड़काए। अरे ॾिस ॿार केरु आहे? जी चाचा। अम्मा वॾल आहे आहे उनखे सेठ घुरायो आहे हींअर जो हींअर मूंखे वठी वञिणो आहे उनखे मोकिल। ॿुधाइनि। हा हुकुम थी वञनि सरकार। तोखे पंहिंजी शइ मिली वई हाणे मञी या न मञी? अहिड़ियूं ॻाल्हियूं त न कर सरकार। असां को तोखां ॿाहिरि वेंदासीं? वॾल माण्हू पंहिंजो कमु कढियो पोइ विसारियो छॾीनि। चऊं न पिया सरकार हक़ल थिए त आसमान खे बाहि ॾेई छॾियूं। मूं तोखे आसमान खे बाहि ॾियण लाइ कोन घुरायो आहे। पोइ कंहिंखे बाहि ॾियूं? भला ॿुधायो जोड़े जो मथे कब्ज़ो त कोन्हे को? वाह साईं वाह। ईअं वरी कीअं थींदो? कब्ज़ा असांजा आहिनि सरकार असांजा। थोरो मुंहुं फिटाए त सटे विझूं। भला वो जोड़े जा माइट तुंहिंजे घर ईंदा आहिनि? ईंदा आहिनि सरकार। कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि? हिकु न ॿिए ॾींहुं भॻा बीठा आहिनि सरकार। जॾहिं हू ईंदा आहिनि असां घरों ॿाहिरि निकिरी वेंदा आहियूं। पोयां त अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा हूंदा। भला तूं संदन ॻाल्हियूं ॿुधंदो आहे? न सरकार। अॼु कहिड़ो ॾींहुं आहे? अरबा सरकार। अरबा जी। अॼु अरबा जो ॾींहुं आहे। अॼु खां पोइ मालिक ॾिनो जोणस या संदसि गुंगो पुट जेकॾहिं तुंहिंजे घर जी चाठ टुपी आया आहिनि या तुंहिंजी ज़ाल हुननि जे घर जी चाठ टुपी आहे त पोइ